साल बेवाही मुंहिंजा नंढा बच्चा छोकिरी बि असांजी खणी आहिनि हिन कुरान ॻाल्हि सां कयूं हुकूमत कमर वारी एसपी साहिब खे डीएसपी साहिब खे नवाब चीफ सरदार अहमद खे असां ग़रीबनि जो हक़ करे होॾा ढामू साहिब असां ग़रीब सां ज़ुल्म आहे असांजा न हक़ आहे हेॾी बेवासी बि ज़ुल्म कंहिंसां कोन असांजो हक़ कयो असां ग़रीब जो हक़ माण्हू बि असांजो कचवा धक बि असांखे गोलियूं बि असांखे इहो कमर हुकूमत खे असांजी मदद कयो हिन क़ुरान लॻे सरदार अहमद खे बि चीफ सरदार आहे असांजो हक़ करे असांजो ज़ुल्म थो करे असांजा हेतिरी न जाइज़ूं त कुते सां बि असां माण्हू था कयूं हेॾी असांजा बेवासी माण्हू बि असांजो गोलियूं बि असांखे जनता बि असांखे हिन कुरान लॻे असांजी मदद कयो रंग साल बेवाही मुंहिंजा नंढा बच्चा छोकिरी बि असांजी खणी आहिनि धक बि मां मुंहिंजे बच्चनि खे हई आहिनि हिनखे धक आहियूं हुनखे धकी कयूं पेर में जेके बंदी पाणी आहिनि पेर में नाजाजी नाइंसाफ़ी सतारो माशूक शबीर ज़फर मोर गुलाम साईं असांजा ज़ुल्म आहे माण्हू बि असांजो अॻु आहे गोलियूं बि असांखे छोकिरी ॾेई अथनि नंढा बि असांखे इस्पताल बि असां छा मसालो आहे मुंहिंजो नालो खेरल आहे मां अहमदपुर में वेठो आहियां खानवा जे मथां हिते घर आहे मुंहिंजो कहिड़े थाणे मुंहिंजो सिटी थाणो सिटी थाणे कंबर सिटी जी हद आहे हिन खां अलावा असां ते ज़ुल्म था कनि नवाज़ था कनि ऐं गोलियूं बि असांखे डंडा बि असांखे छोकिरी बि असांजी अगवा करे असां पुलिस क्लब में आया आहियूं त असांजो हक़ थिए जेकर हिन खां बावजूद बि जेकर असांजो हक़ न थियो त पोइ मजबूरन असांखे धरनो बि हणणो पवंदो चीफ नवाब सरदार ख़ान खे सरदार इमरान ऐं माशूक जो पुटु शबीर और छोकिरी अगवा कई छोकिरी हुननि ॿियनि अगवा कई उहे पिया त इहे माना पाण में उहे टे पुलिस हुननि ते गिरफ़्तार नथी करे वारंट कुझु बि नथी कढे जंहिं बसि माना ईअं मोटियासीं धमकियूं बि इन खां बावजूद असांखे था ॾियनि त मारींदासीं विढ़ंदासीं केसनि था हथ खणो छोकिरी वई आहे केरु तव्हांखे चाचा मोतमार धमकी थो ॾे सिर्फ़ माण्हू आहियूं कंहिं खां बि पुछा कराए असां खानदान